भत्तो न ॾियण तां जवाबदारनि हिकु भेरो ॿीहर आशिक़ अली राहुडो जे घर मथां हमलो करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद जो निशानो बणायो। मुतासिरनि पारां पाक किताब खणी साइट एरिया थाणे ऐं सखर प्रेस क्लब ऐं एसएसपी ऑफिस सखर आॾो औरतुनि ॿारनि ऐं मर्दनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन आशिक़ अली राहुजो, गुलाम रसूल राहुजो, रुबीना राहुजो, रोज़ीना मारवी, सनम राहुजो ऐं ॿियनि जो चवणु हो त लखण बिरादरी जे ॾोहारियुनि मुजाहिद लखण, सिराज, मेहार लखण, वहाब, अमन, दरगाही लखण ऐं ॿियनि 10 लख रुपया भत्तो न ॾियण तां 5 ॾींहं अॻु आशिक़ अली जे घर मथां हमलो करे कार जा शीशा भञण समेत घर जी भञ-ढाह कंदे क़ीमती सामान खणी विया हुआ ऐं साजिद, फरमान, वाजिद ऐं ॿियनि मथां फायरिंग करे ज़ख़्मी कयो हो। वाक़े जी साइट एरिया थाणे ते एफआईआर दाख़िल हुजण बावजूद पुलिस हिकु जवाबदार बि गिरफ़्तार नाहे कयो, जंहिं सबब जवाबदारनि अॼु सुबुह जो 10 लख भत्तो न ॾियण तां ॿीहर हमलो करे औरतुनि ऐं ॿारनि खे तशद्दुद जो निशानो बणायो आहे। जवाबदारनि जे हमलनि सबब घर खां ॿाहिरि बि निकिरी नथा सघूं, जॾहिं त साइट थाणे आॾो एहतिजाज कराइण ते डीएसपी साइट एहतिजाज ख़तम करायो। असां शरीफ़, पढ़ियल लिखियल ऐं कारोबारी माण्हू आहियूं ऐं जवाबदार ॾोहारी आहिनि जिन असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मुज़ाहिरीन आईजी सिंध, डीआईजी सखर, एसएसपी सखर ऐं आला अख़्तियारनि खे अपील कई आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कराए इंसाफ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। 4 दिन से मुसलसल घर पर हमले हो रहे हैं, तशद्दुद हो रहा है, असले के जोर पे आके डराया धमकाया जा रहा है, पुलिस कोऑपरेट नहीं कर रही बिल्कुल भी। आज सुबह भी हमला हुआ है, आकर हम पर औरतों पर असले के जोर पे हमें धमका कर गए कि अगर मर्दों को आपने नहीं समझाया तो वो हमें उठाकर ले जाएंगे। और लखन बरादरी के लोग हैं, पुलिस बिल्कुल कोऑपरेट नहीं कर रही है, बिल्कुल साथ नहीं दे रही, ना मर्दों का ना औरतों का, कहीं से कोई कोऑपरेशन नहीं आ रहा। क्या वजह? वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची